जी नाज़रीन, मां ज़ुल्फ़िकार गुरामाणी सभ खां अॻु तव्हांखे हैप्पी न्यू ईयर ऐं उमेदु आहे त हीउ साल जेको आहे तव्हां लाइ सुठो साल साबित थींदो। पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति करण खां अॻु तव्हांखे इहो अर्ज़ु बि ज़रूरु रखंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब कजो त जीअं ईंदड़ साल जेके नवां आइडिया आहिनि तव्हां ताईं खणी करे उहे आइडिया पहुचिजे। पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति इन ख़बर सां कजे थी त KPK जा वॾा वज़ीर जेकी सुहेल आफ़रीदी आहिनि उन्हनि ऐलान कयो आहे त उहे सिंध जुमे ते सिंध पहुचनि पिया। सुहेल आफ़रीदी पंहिंजे हिन एक्स अकाउंट ते ट्विटर अकाउंट ते जेको हींअर बयानु जारी कयो आहे उनजो इहो चवणु आहे त 9 जनवरी बिरोज़ जुमा ऐं इहो सवाल बि उथारियो आहे त सिंध तैयार हो। इंशाअल्लाह इमरान खान साहब का पैगाम लेकर हम आ रहे हैं, तमाम पार्टी के दोस्तों से जुम्मे के दिन मुलाकात होगी, यानी 9 जनवरी बिरोज़ जुमा। सुहेल आफ़रीदी मुख़्तसिर पंहिंजो जेको बयानु आहे उहो जारी कयो आहे त हाणे हू सिंध वञनि पिया। ज़ाहिर आहे त इन खां अॻु पार्टी जेका आहे तहरीक इंसाफ़ उहो ऐलान करे चुकी आहे त हीउ जेको दौरो हूंदो सुहेल आफ़रीदी जो ही कराची ताईं महदूद हूंदो या हैदराबाद ताईं बि वञी सघनि था। जीअं बिल्कुलु पंजाब जो उन्हनि दौरो कयो, लाहौर विया ऐं उनखां पोइ लाहौर खां थींदे थींदे मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उन्हनि जो उन दौरो कयो त हीउ जेको दौरो आहे ही पंजाब जीअं मुख़्तलिफ़ दावतूं ऐं इन हवाले सां बि त पंजाब जे अंदरि काफ़ी सारियूं अहिड़ियूं मुलाक़ातूं हुयूं जेकी तहरीक इंसाफ़ जे मुताबिक़ त उहे मुलाक़ातूं करणु न ॾिनियूं वयूं। त जेकॾहिं उन पंजाब जे दौरे सां कंपेयर कजे त पंजाब जे दौरे में त ही पंहिंजे डॉक्टर यास्मीन राशिद साहिबा जे घर वञण ऐं उनखां अलावा जेकी उन्हनि जा साबिक़ गवर्नर जेकी सरफराज़ साहब आहिनि उन्हनि जे घर वञण ऐं मुख़्तलिफ़ मुलाक़ातुनि खां अलावा शादियुनि जा जेके प्रोग्राम हुआ उहे बि अटेंड कंदे नज़र आया। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी, चौराहनि ते वञी, होटल्स ते वेही करे उते नाश्तो करणु, चांहि पीअणु जहिड़ा प्रोग्राम बि रिथियल हुआ। त हीउ ज़ाहिर आहे हाणे पंजाब जो जेको दौरो हुयो उहो मुख़्तलिफ़ नौयत जो आहे, पर हाणे जॾहिं हू सिंध वञनि था त इन ख़बर सां ई जेके कमेंट्स हींअर तहरीक इंसाफ़ जा जेके चाहींदड़ आहिनि उहे इन क़िस्म जा जेके कमेंट्स कंदे नज़र अचनि था जेकी पंजाब जे दौरे में जेको कुझु थियो उन जे बुनियाद ते त हाणे मिसाल तौरु हाणे सिंध हुकूमत जो इम्तिहान आहे त हू उनखे रिलेट कनि था त पंजाब में जेको कुझु थियो। ज़ाहिर आहे त जेकॾहिं सुहेल आफ़रीदी साहब साम्हूं बि हुजनि त सवाल बि इन क़िस्म जा ईंदा त तव्हां पंजाब में जेको दौरो कयो त छा सिंध जे अंदरि बि साॻी सूरत हाल तव्हां सां पेश अची सघे थी या तव्हां साॻी सूरत हाल पैदा करे सघो था। छो जो हीउ त अञा मामिलो तय थियणो आहे त जेको पंजाब हुकूमत कयो उहो पंजाब हुकूमत ग़लति कयो या जेको KPK जे वॾे वज़ीर जे तरफ़ां लाहौर वञण जो जेको अमल हो उन में का अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हुई जंहिंजे बुनियाद ते पंजाब हुकूमत खे सख़्तु एक्शन खणणा पिया जेकॾहिं उन्हनि खयां आहिनि। छो जो हू इन क़िस्म जी ॻाल्हि खे डिनाए कनि था ऐं उते जहिड़े क़िस्म जी सूरत हाल KPK जे वज़ीरनि जे तरफ़ां या उन्हनि जे तर्जुमाननि जे तरफ़ां ॿोली जी सूरत में साम्हूं आई उहा बि नापसंदीदा ॿोली, उन ते त हाणे हू पाण माफ़ी बि वठी चुका आहिनि। बहरहाल सिंध जे अंदरि असां गुज़िरियल ॾींहुं बि लाल माली साहब सां ॻाल्हि ॿोल कई हुअसीं हिन सिलसिले में त सिंध जे अंदरि तहरीक इंसाफ़ पोटेंशियल ॾिसे पई, पर हीअ जेका जेका सॼी सूरत हाल आहे इन सॼी सूरत हाल जे अंदरि बुनियादी तौर ते हीअ कोई इलेक्शन कैंपेन कान्हे का त जंहिं बुनियाद ते सुहेल आफ़रीदी साहब इहो ऐलान कनि पिया त सिंध तैयार हो। बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त ही स्ट्रीट पावर इमरान ख़ान जे हुकुम ते बिकोल सुहेल आफ़रीदी साहब जे त इमरान ख़ान साहब हुकुम कयो आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में वञी करे स्ट्रीट शो कजे, यानी अवाम खे मोबिलाइज़ कजे ऐं उनखां पोइ इन क़िस्म जी जेका मूवमेंट शुरू कजे जंहिंसां इमरान ख़ान साहब जेको जेल में इमरान ख़ान साहब आहिनि त उहे ॿाहिरि अची सघनि। हिन तहरीक जो या हिन स्ट्रीट पावर जो ॿियो को मक़सदु कोन्हे। ज़ाहिर आहे त इलेक्शन जेका आहे उहा इलेक्शन कैंपेन नाहे। ईअं ई तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं बिलावल भुट्टो साहब पंजाब विया सैलाब खां पोइ जॾहिं हींअर पंजाब जे दौरे ते हुआ त मरियम नवाज़ साहिबा जो वेलकम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो हिकिड़ो ट्वीट बि साम्हूं आयो हो। त ईअं मुख़्तलिफ़ जेकी अॻुवाण आहिनि उहे जेकॾहिं मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे अंदरि जेके सूबा आहिनि उते वञनि था त उन्हनि खे वेलकम बि कयो वञे थो, पर
ज़ाहिर आहे त हींअर KPK जे वॾे वज़ीर जी जेका सूरत हाल आहे, चाहे उहे इस्लामाबाद अचनि, चाहे पंजाब वञनि या किथे बि को जलसो कनि, त उन्हनि जी जेका कैफ़ियत ऐं नोयत ॿिन्ही तरफ़नि खां हुजे थी। जिते जंहिंजी हुकूमत आहे ऐं जेका हुकूमत ॿी सूबाई हुकूमत जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी मदाख़लत वारी कैफ़ियत अगरि पैदा करे थी, त पोइ टकराव वारी जेका सूरत हाल आहे बिल्कुलु ईअं ई जीअं असांखे लाहौर में सूरत हाल ख़बरुनि जी सूरत में नज़र आई। त हीअ जेको स्ट्रीट पावर जेकॾहिं कंदा कराची जे अंदरि सुहेल आफ़रीदी साहब, त उन जी नोयत कहिड़ी हूंदी, इहो त ज़ाहिर आहे त सिंध हुकूमत बि इन सॼी सूरत हाल ते गौर वीचार कंदी। ऐं ज़ाहिर आहे त तवक़ इहा आहे त इहा सॼी सूरत हाल जीअं पंजाब में नज़र आई आहे, इहा सूरत हाल कराची जे अंदरि नज़र न ईंदी। पर साॻिए वक़्तु इहो बि ॾिसणो आहे त सुहेल आफ़रीदी साहब जेकॾहिं कराची पहुचनि पिया, त उते स्ट्रीट शो जेको आहे उन जी नोयत जेका आहे उहो बिल्कुलु ईअं इज़हार जी आज़ादी या जलसा, जीअं हाणे मौलाना फज़लुर रहमान साहब बि जलसा कया, त कंहिं बि क़िस्म जी का सूरत हाल जेका आहे उहा पैदा न आहे थी। पर जेकॾहिं सुहेल आफ़रीदी साहब या तहरीक इंसाफ़ कंहिं क़िस्म जी का सूरत हाल पैदा कंदी, त जस्टिफिकेशन हुकूमत खे बि मिली सघे थी त हू बिल्कुलु उहा सूरत हाल पैदा कनि जेका पंजाब जे अंदरि पैदा थी। पर ज़ाहिर आहे त मुराद अली शाह साहब जी जिते हुकूमत आहे, उते तवक़ जेका आहे उहा सॉफ्ट इमेज वारी नज़र अचे थी, त टकराव वारी जेका कैफ़ियत आहे उहा पीपुल्स पार्टी करणु नथी चाहे, छो जो पीपुल्स पार्टी मुफ़ाहमत जी ॻाल्हि हींअर ताईं पीपुल्स पार्टी जे तरफ़ां अची रही आहे। अल्टीमेटली मुफ़ाहमती वाहिद रस्तो आहे, बिलावल भुट्टो साहब इहा ॻाल्हि करे चुका आहिनि। पर बहरहाल सुहेल आफ़रीदी साहब हींअर ऐलान कयो आहे त 9 जनवरीअ ते जुमे जे ॾींहुं सिंध अचनि पिया, छा सिंध तयारु आहे? त हाणे ॾिसिजे त उन जे मुताबिक़ जेको नतीजो हू अख़्ज़ करणु चाहिनि था उहो उन्हनि खे मिले थो, या नतीजो जेको आहे ॿियो मिले थो।